सिंध यूनाइटेड पार्टी के वफ़द अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी हेड ऑफिस पहुंची सथ के सकाफ़ती ॾियारो जोश जज्बे से मल्हाइण ते वाधायूं पेश कंदे अजरक जा तोहफ़ा ॾिना। एसयूपी जो वफ़द एजाज़ सामटे की अगवानी में अवामी आवाज़ मीडिया ग्रुप के हेड ऑफिस पहुतो। एजाज़ सामटे ऐं ॿिनि अवामी आवाज़ मीडिया ग्रुप के सरवाण डॉक्टर जबार खटक समेत सथ के सकाफ़ती ॾियारो जोश ऐं जज्बे से मल्हाइण ते वाधायूं पेश कंदे अजरक उॾाया। एजाज़ सामटे चयो त अवामी आवाज़ कानून जी मालिकी करे क़ौमी विरसे के बचाइण में अहम किरदार अदा कयो आहे। मां सम्झां थो त अवामी आवाज़ जो जॾहिं खां बुनियादु पियो आहे उन ॾींहं खां वठी हुन पंहिंजी सकाफ़त लाइ पंहिंजी ॿोली जे लाइ ऐं ग़रीब ऐं मिसकिन जेके माण्हू आहिनि जेके बेपहच ऐं बेसहारा माण्हू आहिनि उन्हनि जो आवाज़ बणी आहे। ख़ुसूसी तौर ते जेके सिंध जा अहम मसाइला आहिनि ख़ुसूसी तौर ते मिसिंग पर्सन पंहिंजी ॿोली जे हवाले सां कल्चर जे हवाले सां ऐं जेके असांजी कुदरती वसीला आहिनि उन्हनि जे बचाव जे लाइ जेको हिन उनवान रखियो आहे अवामी आवाज़ उहो बि इंतिहाई साराह जोॻो आहे। ऐं कारूझर ते जेको जंहिं अंदाज़ सां जंहिं बेदर्दी सां उनखे जेका टोड़नि जी साज़िश थी उनखे ड्राथो वियो ऐं कंहिं अहम ताक़त इदारे खे उनजो ठीको ॾिनो वियो त मां सम्झां थो त इहा पहिरीं अवामी आवाज़ हुई जंहिं उन इशू खे हाईलाइट कयो उन लाइ स्टैंड वरितो ऐं माण्हुनि जा व्यूज़ जेके आहिनि उहे शेयर कया उहो इंतिज़ाम ताईं इदारनि ताईं कोर्टुनि ताईं उन पहुचाया जंहिंजे करे उहो कमु रुकियो आहे। त आउं सम्झां थो इहो सॼो क्रेडिट बि अवामी आवाज़ उनजो ग्रुप उनजे रिपोर्टर्स खे वञे थो। हिन क़ौमी ईद खे असां अवामी आवाज़ सां गॾिजी भरपूर नमूने सेलिब्रेट कयूं पिया। असांखे इंतिहाई ख़ुशी आहे। ग़ुलाम मुस्तफ़ा चांडी चयो त अवामी आवाज़ सिंध जो असुल आवाज़ आहे जंहिं हमेशह वतन जी मालिकी में पहिरें मोर्चे जो किरदार अदा कयो आहे। असां अवामी आवाज़ खे अॼु खां न 20 साल खां पढ़ूं था पिया ॾिसूं था पिया ऐं असां इहो सम्झूं था त जेको सिंध जो क़ौमी इशू कहिड़ो बि अचे थो जेको सिंध जे हाञेकार हूंदो आहे उनखे जेकॾहिं उजागर कयो आहे त अवामी आवाज़ कयो आहे। अजरकनि जा तोहफ़ा खणी ऐं तव्हांखे मुबारकूं ॾियणु तव्हांजे इदारे में इन लाइ आया आहियूं त असां सम्झूं था त सिंध जो आवाज़ जेको आहे उहो अवामी आवाज़ आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk